बलोचिस्तान के ज़िले हरनाई में सिक्योरिटी फोर्सेस की कार्रवाई में 3 दहशतगर्द मारिजी विया, जॾहिं त बहादुरीअ सां दहशतगर्दनि जो मुक़ाबिलो कंदे मेजर मोहम्मद हसीब ऐं हवालदार नूर अहमद शहीद थी विया। ISPR मूजिब 14 नवंबर 2024 ते हरनाई में दहशतगर्दनि जी मौजूदगी के इतला ते ऑपरेशन किया वियो। ISPR ॿुधाए त सिक्योरिटी फोर्सेस की कार्रवाई के नतीजे में 3 दहशतगर्द मारिजी विया, जेकी बेगुनाह शहरनि के निशानो बणाइण जो मनसूबो जोड़े रहा हुआ। ISPR मूजिब मेजर हसीब की क़यादत में सिक्योरिटी फोर्सेस दहशतगर्दनि के थाकनि के बेहतर नमूने से निशानो बणायो। ऑपरेशन दौरान सिक्योरिटी फोर्सेस के गाड़ीअ वेझो देसी साख्त जो बम फाटी पियो, जंहिंजे नतीजे में 28 वरनि जो मेजर मोहम्मद हसीब शहीद थी। ISPR मूजिब ऑपरेशन दौरान 38 वरनि जो हवालदार नूर अहमद भी बहादुरीअ सां दहशतगर्दनि खिलाफ विढ़ंदे शहीद थी। ISPR मूजिब सिक्योरिटी फोर्सेस बलोचिस्तान में अमन ऐं इस्तेहकाम के खिलाफ कोशिशुनि के नाकाम बणाइण लाइ पुरज़म आहिनि। पाक फौज के जवाननि जूं शहादतूं असांजे अज़म के वधीक मज़बूत कनि थियूं। मेजर मोहम्मद हसीब 8 वरह 6 महीना मुल्क के दिफ़ा जो फर्ज सरअंजाम ॾिनो। शहीद के सोगवारनि में वालदेन, भेण ऐं भाउ शामिल आहिनि। ॿिए तरफ़ शहीद हवालदार नूर अहमद जो ताल्लुक़ ज़िले बारखान सां आहे। हुन 14 वरहनि ताईं मुल्क की हिफ़ाज़त कई। शहीद नूर अहमद के सोगवारनि में घरवारी, 3 पुट ऐं 1 धीउ शामिल आहे। सदर आसिफ अली ज़रदारी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ, पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी ऐं ॿियनि पारां हरनाई में शहीद थियल पाक फौज के जवाननि के भरपूर भेटा पेश कई वई आहे।